बल्दिया फैक्ट्री साने केस में जवाबदारन रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया जूं मौत जी सज़ा ख़िलाफ़ अपीलूं रद्द। सिंध हाई कोर्ट MQM जे अॻवान रऊफ़ सिद्दीकी समेत 4 जवाबदारनि खे आजो करार ॾियण ख़िलाफ़ सिंध सरकार जी अपील रद्द करे छॾी। 4 जवाबदारनि शाहरुख, फज़ल, अरशद महमूद ऐं अली मोहम्मद जी उमिरि कैद वारी सज़ा कालअदम करार। जस्टिस करीम ख़ान आगा जी सरबराही में 2 रुकनी बेंच महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सिंध हाई कोर्ट 29 अगस्त ते धुरियुनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। 11 सितंबर 2012 ते बल्दिया टॉल फैक्ट्री में बाहि लॻण वारे वाक़े में 259 पुरित सड़ी फौत थी विया हुआ। 22 सितंबर 2020 ते दहशतगर्दी टोल अदालत MQM जे सेक्टर इंचार्ज रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया खे मौत जी सज़ा ॿुधाई हुई। अदालत मुतहदा अॻवान रऊफ़ सिद्दीकी समेत 4 जवाबदारनि खे सबूत न मिलण ते आजो करार ॾिनो हो। मुतहदा अॻवान रऊफ़ सिद्दीकी चयो आहे त अदालती फ़ैसिले मूजिबि असां बेगुनाह आहियूं। केस में नामज़द थियल जवाबदार फज़ल जेल में फौत थी वियो। अॼु अदालत खेसि केस आजो करार ॾिनो आहे।